أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم أولم يروا كيف يبدئ الله الخلق ثم يعيده إن ذلك على الله يسير। छा उन्हनि खे ख़बर न आहे त कीअं अल्लाह ताला पैदा करे थो मख़लूक़ खे पहिरीं दफ़ा, पोइ वरी ॿीहर उन्हनि खे पैदा कंदो। बेशक इहा ॻाल्हि अल्लाह ताला जे लाइ तमामु आसान आहे। क़ुल सीरू फ़िल अर्ज़ि फ़ंज़ुरू कैफ़ बदअल ख़ल्क़ थुम्म अल्लाहु युनशिउन नशअतल आख़िरह इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर। अवां इन्हनि खे फ़रमायो त ज़मीन में सैर करियो, ज़मीन में फिरो, पोइ ॾिसो त अल्लाह ताला पहिरें दफ़ा मख़लूक़ खे कीअं पैदा कयो। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन आख़िरत जी मख़लूक़ खे वरी उथारे खड़ो कंदो। बेशक अल्लाह ताला हर शइ ते क़ुदरत रखे थो। युअज़्ज़िबु मन यशाअ व यरहमु मन यशाअ व इलैहि तुक़लबून। अज़ाब कंदो जंहिंखे चाहींदो ऐं रहम कंदो जंहिं ते चाहींदो, ऐं उन जे तरफ़ ई तव्हांखे पलटियो वेंदो, मोटायो वेंदो। वमा अंतुम बिमुअजिज़ीन फिल अर्ज़ि वला फिस समाइ वमा लकुम मिन दूनिल्लाहि मिन वलिय्यिन वला नसीर। ऐं तव्हां हरगिज़ ज़मीन में आजिज़ नथा करे सघो, यानी तव्हां हरगिज़ ज़मीन में आजिज़ करण वारा न आहियो ऐं न आसमान में। ऐं तव्हांजो अल्लाह ताला खां सवा ॿियो को कमु बनाइण वारो ऐं ॿियो को मददगार न आहे। न अल्लाह खां सवा तव्हांजो ॿियो को कमु बनाइण वारो आहे, न को मददगार आहे। वल्लज़ीन कफ़रू बिआयातिल्लाहि व लिक़ाइहि उलाइका यइसू मिन रहमती व उलाइका लहुम अज़ाबुन अलीम। जिन अल्लाह जे आयतुनि जो इनकार कयो ऐं हुन सां मुलाक़ात जो इनकार कयो, उलाइका यइसू मिन रहमती, ए माण्हू आहिनि जेके मुंहिंजे रहमत खां मायूस थींदा। व उलाइका लहुम अज़ाबुन अलीम, ऐं इन्हनि जे लाइ ॾुखोईंदड़ अज़ाब आहे, दर्दनाक अज़ाब आहे। हिन में अल्लाह रब्बुल आलमीन फ़रमायो त आख़िरत जे लाइ, यानी अल्लाह रब्बुल आलमीन मख़लूक़ खे वरी पैदा फ़रमाईंदो, इहो जेको अक़ीदो आहे, इहो बि क़ुरान जे बुनियादी अक़ाइद मां आहे। इन खे अल्लाह रब्बुल आलमीन हिते बयानु फ़रमाए पियो त हिननि माण्हुनि खे इहा ख़बर कान्हे त अल्लाह रब्बुल आलमीन मख़लूक़ खे इब्तिदा में कीअं पैदा कयो आहे। पोइ उहो ई अल्लाह पाक इन मख़लूक़ खे ॿीहर पैदा कंदो। यानी हीअ जेके हुआ यानी कुरैश मक्का ऐं काफ़िर, उहे इहो चवंदा हुआ ऐं मञींदा हुआ त हिन आसमाननि ज़मीनुनि खे, हिन मख़लूक़ खे अल्लाह पाक पैदा कयो आहे, पर वरी मरण खां पोइ वरी ॿीहर पैदा करण खे कोन मञींदा हुआ। त अल्लाह रब्बुल आलमीन खे फ़रमाए पियो त थोरो गौर करियो त असल में त हूअं आम तौर ते इब्तिदा में पैदा करणु का शइ कान्हे, को नमूनो कोन्हे, को नक्शो कोन्हे, को उनजो मवादु कोन्हे। ओॾी महिल कंहिं शइ खे पैदा करणु यानी मुश्किल हूंदो आहे आम तौर ते। वरी हिकिड़ो दफ़ो थी वई त उनखे ॿीहर करणु इहो एतिरो ॾुखियो कोन हूंदो आहे। पर अल्लाह पाक जे लाइ त ॿई ॻाल्हियूं बराबरि आहिनि। माना ॿई ॻाल्हियूं अल्लाह रब्बुल आलमीन जे कुदरत में शामिल आहिनि। इन खे ज़रा तव्हां गौर करियो
त इहा हिकिड़ी सोचण जी शइ आहे, सोचण वारो दलील आहे जेको अलाह रब्बुल आलमीन हिननि खे ॿुधायो। इन ज़ालिका अलाल्लाह यसीर, बेशक इहा ॻाल्हि अलाह ताला जे लाइ तमामु आसान आहे, इहा ॻाल्हि अलाह ताला जे लाइ तमामु आसान आहे। हा, वरी ॿियो इहो ई मज़मून पर ॿिए उनवान सां अलाह ताला हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़िताब करे फ़रमायो, कुल सीरू फ़िल अर्ज़, तव्हां हिननि खे चओ त चऊं तव्हां ज़मीन में यानी मुल्क में कुझु फिरो, सफ़र करियो, सैर करियो। पोइ ॾिसो त अलाह रब्बुल आलमीन मख़लूक खे इब्तिदान कीअं पैदा कयो आहे। अलाह रब्बुल आलमीन आख़िरत जी मख़लूक खे बि ईअं ई, यानी तव्हां मरण खां पोइ वरी दुबारा जेको ॿीहर इन्हनि खे ई वरी उथारे खड़ो कंदो। ऐं इहा बेशक अलाह रब्बुल आलमीन हर शइ ते कुदरत रखे थो, अलाह पाक जे कुदरत खां इहा शइ बैद कान्हे। माना हीअ जेका हिस्सी दलील आहे, माना तव्हां पाण ॾिसो मख़लूक खे जेॾी महिल तव्हां ॾिसंदव त ॾिसो कीअं अलाह रब्बुल आलमीन हिननि खे पैदा कयो, इन में गौर करियो त उन अलाह पाक जे लाइ जेको आहे जंहिं हेॾी वॾी मख़लूक ऐं हेॾी अजीबो ग़रीब मख़लूक अलाह रब्बुल आलमीन पंहिंजी कुदरत सां पैदा करे छॾी, त उन जे लाइ ॿीहर पैदा करणु कहिड़ो मसइलो आहे। उहो त हर शइ ते कुदरत रखे थो। ऐं अलाह रब्बुल आलमीन जी ज़ात उहा ज़ात आहे जो युअज़िब मन यशा, जंहिंखे वणे उनखे अज़ाब करे। माना जेको मुस्तहिक़ हूंदो अज़ाब जो उन जे बारे में अलाह चाहींदो अज़ाब करणु ऐं उनखे अज़ाब कंदो, ऐं जंहिंखे वणे जंहिंखे चाहे उन ते रहम करे। माना जेको यानी रहमत जो अहल हूंदो त उन खे अलाह उन जे बारे में अलाह चाहींदो त हिन ते रहमत थिए त उन ते रहमत थींदी। ऐं उन अलाह जे तरफ़ ई तव्हांखे मोटणो आहे। ऐं हे सभु कुझु मामिलो हिकिड़े अलाह जे हथ में, अज़ाब ॾे रहम करे। ऐं उन खां अलावा ॿिए के, छो त उन वटि ई तव्हांखे मोटणो, ॿिए कंहिं वटि कोन्हे मोटणो। तव्हांखे पलटायो वेंदो सभिनी खे, मरण खां पोइ तव्हां उन अलाह जे हाज़िरीअ में हाज़िर थियणा आहियो, त तव्हां हिकिड़े उन अलाह वटि वेंदा। इन करे इहो अज़ाब ऐं रहमत जो मामिलो हिकिड़े अलाह जे हथ में, ॿिए कंहिं वटि तव्हांखे न को वञिणो आहे, न को तव्हांजो उन सां को ताल्लुक़ु आहे। बाक़ी तव्हां इहो सम्झो त असां अलाह रब्बुल आलमीन खे हाराए छॾींदासीं, इहो कोन थो थी सघे। वमा अंतुम बिमुअजिज़ीन फिल अर्ज़, तव्हां बिल्कुलु जेको आहे ज़मीन में यानी ज़मीन में अंदरि वञी करे तव्हां अलाह ताला खे जेको आहे या हितां भॼी करे अलाह रब्बुल आलमीन खे तव्हां हाराए छॾियो, जो अलाह जे तव्हां पकड़ में न अची सघो, ईअं तव्हां करे नथा सघो। वला फ़िस्समा, ऐं आसमान में तव्हां उॾामी वञी ऐं अलाह जी पकड़ खां बची वञो, इहो बि तव्हांजे वस जी ॻाल्हि कान अथव। भला पाण त कोन था बची सघो, ॿियो केरु तव्हांखे बचाए। वमा लकुम मिन दूनिल्लाहि मिन वली वला नसीर, अलाह खां सवाइ तव्हांजो को कमनि ठाहिण वारो बि कोन्हे, ॿियो को बि तव्हांजी मदद कोन कंदो, न को कमनि बनाइण वारो आहे, वली कारसाज़ कमु बनाइण वारो, नसीर मददगार, ॿिए जी मदद जे ज़रिए सां तव्हां छुटी वञो अज़ाब खां, ईअं बि कोन थींदो। ऐं ॿियो को तव्हांजे कमनि खे ठाहे, अलाह फरमाए थो न, अलाह खां सवाइ तव्हांजो को बि कारसाज़ कोन्हे, कमनि ठाहिण वारो कोन्हे, ऐं को बि तव्हांजो मददगार कोन्हे, न को ख़ुदि सां बची सघो, न को ॿियो केरु बचाए सघे थो। बसि हाणे तव्हांखे इहो ॿुधायूं त पोयां तव्हांखे इहो ॿुधायोसीं त अलाह रब्बुल आलमीन इहो क़ाइदो जंहिंखे वणे उनखे अज़ाब करे। हाणे तव्हांखे क़ाइदा कुलिया ॿुधायूं था त अलाह पंहिंजो अज़ाब कंहिं ते कंदो। वल्लज़ीन कफ़रू बिआयातिल्लाहि व लिक़ाइही, ऐं उहे माण्हू जिन अल्लाह ताला जे आयतुनि जो इनकार कयो ऐं ख़ासि तौर ते अल्लाह रब्बुल आलमीन जे साम्हूं अचण जो इनकार कयो, त असांखे मरण खां पोइ वरी अल्लाह जे पेशीअ में पेश थियणो आहे, अल्लाह पाक जे साम्हूं जेको सो वञी बीहणो आहे हिसाब किताब जे लाइ, इन जो इन्हनि इनकार करे छॾियो। अल्लाह ताला फरमाए थो ए ई माण्हू आहिनि जेके मुंहिंजी रहमत खां मायूस आहिनि, इन्हनि खे मुंहिंजी रहमत कान मिलंदी। व उलाइका लहुम अज़ाबुन अलीम, ऐं ए माण्हू आहिनि जिन जे लाइ दर्दनाक अज़ाब आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजी हिफ़ाज़त फरमाए, हीअ काफ़िरनि जे लाइ आहे, पर जेको कबीरा गुनाह आहिनि उहे बि कुफ़र जो शोबो आहिनि, कुफ़रुन दून कुफ़रिन। छो त बाज़ कबीरा गुनाह अहिड़ा आहिनि, अल्लाह पनाह में रखे, जंहिंजे करे इंसान इहा जेका दौलत ईमान जी आहे, उन्हनि कबीरा गुनाहनि जे नहूसत सां इहो ख़तरो आहे त ख़ुदा न ख़ास्ता असांजे हथनि मां मरण खां पहिरीं इहा दौलत निकिरी न वञे।
सो इन करे कुफ्र खां त पनाह घुरबी, पर जेके कबीरा गुनाह आहिनि उन्हनि खां बि माण्हू जेको थो पंहिंजे पाण खे बचाए। ऐं इसरार अल सगीरा, सगीरा गुनाह जेके आहिनि उन खे बार बार करणु या उन जो आदी बणिजणु, इहो बि ख़तरनाक आहे। छो त सगीरा गुनाहनि जी आदत बि कबीरा आहे। कबीरा सगीरा गुनाह खे कबीरा थी बनाए छॾे। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी जी इस्लाह फ़रमाए ऐं आख़िरत जी जो फ़िक्र नसीब फ़रमाए, आख़िरत जी तैयारी नसीब फ़रमाए। अल्लाहु अकबर। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आखिरति हसना वक़िना अज़ाबन नार। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लम। आमीन आमीन।